अस्सलामुअलैकुम गुलाब सिंधी चैनल में खुश आमदीद भली कार चवंदासीं। दोस्तों गुलाब चैनल के सब्सक्राइब ज़रूर कजो ऐं साथ में जेकी घंटी आहे उनके क्लिक कजो जीअं असांजा वीडियो तव्हां ताईं पहुची सघनि ऐं लाइक भी ज़रूर कजो। लाइक ऐं सब्सक्राइब में तव्हांजा पैसा न वेंदा। दोस्तों अॼु पाकिस्तान सुपर लीग आहे, अॼु उनजी शुरूआत आहे, उनजे बारे में ही असां वीडियो ठाहियो आहे। ख़ासि तौर तव्हांखे इंशाल्लाह पसंदि ईंदो। दोस्तनि ॿुधायो त अॼु पाकिस्तान सुपर लीग जो लाइव मैच कहिड़े चैनल ते हलाया वेंदा। सो दोस्तों जियो सुपर ते लाइव मैच हूंदो, पीटी स्पोर्ट ते ऐं टेन स्पोर्ट ते भी लाइव मैच ॾेखारिया वेंदा। इंडिया में जेको तव्हांखे सिम रिसीवर आहे सी लाइन, ख़ासि तौर उन ते भी ॾेखारियो वेंदो ऐं काफ़ी मुल्क आहिनि उन जा भी तव्हांखे इंशाल्लाह ॿी वीडियो में ज़रूरु ॿुधाईंदासीं। इंडिया में तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त डी स्पोर्ट आहे, उन ते मैच लाइव ॾेखारियो वेंदो। सिम रिसीवर आहे